बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शामदीद। अॼु ठाहींदासीं कोफ्ता। कोफ्तनि लाइ असांखे काजू ऐं थोरा बादाम खपंदा। उन में ॻाढ़ा मिर्च, थोरो गरम मसालो, कारा मिर्च, जीरो ऐं ही थोरी जेका आहे सा कसूरी मेथी आहे, हेड, इहे सभु असां कीमे में ब्लेंड कंदासीं। ब्लेंड करे असां ऐं उन में धाणा, सावा मिर्च, थोरी डॿ रोटी ऐं जेके काजू असां उन्हनि खे बि असां ग्राइंड करे उहे बि रखंदासीं। बसर बि असां ग्राइंड करे रखंदासीं। उन्हनि खे ग्राइंड करे असां कोफ्ता ठाहे रखंदासीं। कोफ्ता असांजा साइड ते थींदा वेंदा त असां बसर जो दाग कंदासीं ऐं उन में टमाटा, सावा मिर्च वग़ैरह विझंदासीं। उन खां पोइ उन में थोरो कढ़ाई गोश्त मसाला, थोरी हेड, थोरो गरम मसालो, थोरो जीरो विझी उन्हनि खे मसाले खे पचाईंदासीं। जॾहिं पची तयारु थी वेंदो सम्झंदासीं, टमाटा वग़ैरह उन्हनि खे सॼा ब्लेंड करे छॾींदासीं, साफ़ थी वेंदा, सुठे नमूने पची वेंदा। उन खां पोइ थोरो पाणी विझी अञा पचाईंदासीं। कोफ्तनि खे तरण जी ज़रूरत न आहे, कोफ्ता असां ठाहे रखिया आहिनि। तव्हां इहे कोफ्ता फ्रीज़ करे सघो था। फ्रीज़ करण जो केॾीमहिल मां तव्हांखे तरीक़ो ॿुधाईंदसि। 3-4 कोफ्ता रखी उन जे मथां का प्लास्टिक शीट रखिजो। उन खां पोइ कोफ्ता रखिजो फ्रीज़र में। तव्हांजो महीने ताईं बि तव्हांजा उहे ख़राबु कोन थींदा। इन खां पोइ उन में ही कोफ्ता विझी थोरी देरि छॾे ॾियणो आहे त जीअं उहे मतिलबु सुठे नमूने सां पची वञनि। उन खां पोइ हल्को हल्को उन्हनि खे भुञिणो आहे। हीअ ॾिसो ही कोन ईअं कोन टुटंदा। उन खां पोइ ज़ाहिर असां गोश्त जा ठाहिया आहिनि, इन जे करे असां हिन में थोरो पाणी विधो आहे। अगरि असां हिन में मुर्गी जा ठाहियूं ऐं भुञण में ई ॻरी वेंदा आहिनि। पर वरी बि मां तव्हांखे ॾेखारियां थी त माशाल्लाह सुठे नमूने सां असांजा 15 खां 20 मिंट रुॻो भुञण में थी विया आहिनि। असां आलू विझंदासीं हिन में, आलू विझी थोरी देरि उन्हनि खे भुञंदासीं जीअं मसाले में सुठे नमूने सां पची वञनि। उन खां पोइ उन में पाणी विझंदासीं। पाणी विझी थोरी देरि आलू जेसिताईं ॻरी वञे तेसिताईं मतिलबु कंदासीं। उन खां पोइ वरी धाणा ऐं सावनि मिर्चनि सां सर्व कंदासीं ठाहे। खाई तव्हां बि इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।